अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिनमल तव्हांजे आॾो मां ॼाण खणी आयो आहियां। हिकिड़ी ॼाण तव्हांजे आॾो रखंदुसि हाला वारी खट जी जे मुतलिक़ तव्हांजे आॾो ॼाण रखंदुसि। दोस्तों, हाला जी खट, हाला जा पावा, हाला जा जंडरीअ जा वारा इहे मशहूरु हूंदा आहिनि। मां तव्हांजे आॾो इहा ॼाण रखण जी अॼु जेतिरो घणी कोशिशि कंदुसि तव्हांजे आॾो इहे सुठियूं ॻाल्हियूं तव्हांजे आॾो रखां। दोस्तों, हाला जी जेका खट आहे, पहिरें तो हा पेन काठी जी हुअणु घुरिजे। पेन काठी वधीक आहे। ॿियो बहण जो काठो हुजे। इन ॿ काठियूं अहम आहिनि। उन में जंडरी चाढ़े, उन खे जंडरीअ ते चाढ़े उन खे पोइ माना कलर कंदा आहिनि। ऐं जेको पैंट आयल पैंट सां कंदा आहिनि कलर, उहो फिटंदो न आहे आयल पैंट सां। ऐं ॿियो वरी उन जे आयल पैंट सां काठ उन जे माना हुनखे पक हिन ते बाहि ते पचाईंदा आहिनि। उहो असुली जेको आहे उहा माना सदियुनि ताईं उन जो रंग न लहंदो आहे। मगर अॼुकल्ह जेको खैरपुर वारा पावा अचनि था, जिन खे हाला जा करे ॾियनि था, जिन में के वरी हाला मां बि अचनि था जेके बबुर जे काठ जा हूंदा आहिनि, जिन जी माना उहा साॻी रंगत आयल पैंट ते कंदा आहिनि, चिटसाली ते कंदा आहिनि। मगर उहो उन में जो काठ हूंदो आहे बबुर जो हूंदो आहे। उन में बहण जो काठ न हूंदो आहे, उन में पेन जो काठ न हूंदो आहे। ऐं ॿी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाला वारी खट जॾहिं उनखे मलबो आहे, ठोकबो आहे, त आम्हूं साम्हूं उन जा आम्हूं साम्हूं ठोकियल हूंदा आहिनि सेरूं ऐं बाहियूं, ऐं जिन खे ईस ऐं माना ओपरा चवंदा आहिनि। उते जेको हाला जे ॿोलीअ मुताबिक़ उन्हनि खे ईस ऐं ओपरा चवंदा आहिनि। उहो ओपरा ऐं ईस आम्हूं साम्हूं ठोकियल हुजनि। माना जे असांजे ओरे माना ॿोलीअ मुताबिक़ उहे जेके सेरूं ऐं बाहिं आम्हूं साम्हूं ठोकियल हुजनि त उहे सम्झो हाला जी ठोकाई आहे। जेकॾहिं उहे असांजे सिंधी खट वांगुरु ऐं हीअ जेको असांजे आम खट वांगुरु जे हेठों मथों ठोकियल हुजनि त उहा सम्झ हाला जी ठोकाई न आहे। छो जो हाला जी ठोकाई महांगी हूंदी आहे। उन जे ठोकाई जो ई पैसा 1000 रुपया वठंदा आहिनि। जेकॾहिं आम माण्हू ठोकाई कराए त उन जो 1000 रुपया वठंदा आहिनि ऐं हुन जी माना ठोकाई 200 रुपया वठंदा आहिनि। तंहिं करे इहा ॼाण मां तव्हांजे आॾो रखंदो हलां त हाला वारी जेका खट आहे उन जी माना जेके पावा हूंदा आहिनि, उहे पावनि में जेको काठ हूंदो आहे उहो पेन जो या बहण जो काठ हुअणु लाज़मी हुजे। जेकॾहिं तव्हां उन में सुठी सोच रखंदव त उहा जांच पड़ताल करे पोइ उहा खट वठंदा कयो। जेके हाला वारी खट उस ते फिटंदी न आहे, उन जो रंग मटिबो न आहे, उन जो रंग ॾींहों ॾींहुं उहा अञा निखरंदो आहे, उहा अञा वधीक मुस्तहकम हूंदो आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।